नाज़रीन हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। करौंडी में घर जी भित किरण सबब ज़ख़्मी थियल टियूं ॿारड़ो बि ज़ख़्मनि जी सट नसंदे फ़ौत थी वियो आहे, जंहिंखां पोइ फ़ौती ॿारनि जो अंग वधी 3 थी वियो आहे। खोखरपाड़े में रांदि करण दौरान ॿारनि मथां भित किरी पई, जंहिंजे नतीजे में 2 भाइरनि समेत 3 ॿारड़ा फ़ौती विया। फ़ौती ॿारनि में 10 वरनि जो साकिब कलोड़ो, 8 वरनि जो अली हसन खोखर ऐं शहबाज़ खोखर शामिल आहिनि। या अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कई पिया। करौंडी में घर जी भित किरण सबब ज़ख़्मी थियल टियूं ॿारड़ो बि ज़ख़्मनि जी सट नसंदे फ़ौत थी वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया, जंहिंखां पोइ फ़ौती ॿारनि जो अंग वधी 3 थी वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। करौंडी जो रिपोर्टर दानिश मुगल असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। दानिश, आगाह कजो हिन ॾुखो ईंदड़ वाक़े जे हवाले सां। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। करौंडी जो खोखरपाड़ो आहे, जिते रांदि खेॾंदे घर जी भित जेका आहे ॿारनि मथां किरी पई, जंहिंमां 2 ॿार जेके आहिनि थॾे ते ई फ़ौत थिया। टियों जेको शहबाज़, जंहिंखे नाज़ुक हालत में नवाबशाह अस्पताल नियो वियो, जिथे हू ज़ख़्मनि जा सूर न संदियो फ़ौत थियो। जॾहिं तहिड़े वाक़े खां पोइ संदसि घर में कोराम अची वियो ऐं शहर में फिर सोग वारी सूरत हाल आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी दानिश मुगल तफ़सील ॾिनो।